सबते उत्तम हर की कथा, सबते उत्तम हर की कथा। नाम सुनत दर्द दुख लथा, नाम सुनत दर्द दुख लथा। अकारण करुणा वरुणालय युगल सरकार भगवान राधा कृष्ण सतगुरुनि जी कृपा सां हाणे 7 ॾींहं भगवान असांखे कथा जो उहो ई अमृत रस ॾींदा जेको भगवान शिव हनुमान जी वॾा वॾा संत महात्मा भगवान खां बि वधीक भगवान जी कथा सां प्रेम कंदा आहिनि। रायपुर नगरीअ में 23 खां 29 नवंबर शाम जो 4 बजे खां 7 बजे ताईं इहो कथा जो अमृत हलंदो। परम पूज्य स्वामी अनंतपुरी गोस्वामी जन ये आयोजन करे रहिया आहिनि रायपुर नगरीअ में। ऐं तव्हां जेके दूर देश जी संगत आहे बाबा भगत राम चकर भाटा फेसबुक यूट्यूब ते उन जो लाभ वठिजो। ऐं जेके तव्हांजा मिट माइट हुजनि रायपुर उन्हनि खे अॼु ई घंटी करे छॾियो और रोज़ परेशान कजो 7 ई ॾींहं कथा ॿुधी आयव और कथा असांखे ॿुधायो छा ॿुधी आयो। ठीकु आहे, उन्हनि खे चङी तरह तकाजो कजो उन्हनि खे ऐं कथा ते मोकिलिजो। बोलो श्रीमद भागवत भगवान की जय। प्रेम सां सिक श्रद्धा सां जेके ॿुधंदा आहिनि त उन्हनि खे ओॾी महिल ई अनुभव थींदो आहे, ओॾी महिल ई कथा जो पोइ न थींदो आहे। पर शर्त त उहा ई आहे श्रद्धा ऐं विश्वास। हरे राम।